अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, सभिनी नवनि ऐं पुराणनि दोस्तनि खे हिकु दफ़ो वरी चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल ते ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में पाण क्लास 10th जी इंग्लिश जो यूनिट नंबर 5 जेको आहे अ विज़िट, इन जे हवाले सां पढ़ण वारा आहियूं। ऐं हिन लेसन में पाण ॾिसंदासीं त अ विज़िट यानी हिकु सैर जेका ही कहिड़े जेका शइ जो जेका ही विज़िट कनि था, कहिड़ी शइ घुमनि था ऐं उन्हनि घुमण जे दौरान इहे छा छा ॾिसनि था। त हाणे लेसन खे पाण पढ़ूं था। मिस्टर अहमद्स क्लास हैड बीन प्लानिंग अ पिकनिक फॉर सम टाइम। चए थो मिस्टर अहमद जे क्लास वारनि कुझु वक़्त जे लाइ हिकु पिकनिक करण जो प्लान कयो या मनसूबो कयो। द स्कूल हेड मास्टर हैड अलाउड देम अ डेज़ आउटिंग। स्कूल जे हेड मास्टर उन्हनि खे हिकु ॾींहुं ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी। एंड दे वर टू गो बाय स्कूल बस, ऐं इहे स्कूल बस जे ज़रिए ॿाहिरि वञनि था। दे वर नेचुरली वेरी एक्साइटेड। इहे कुदरती तौरु जेके बि ॿार आहिनि उहे तमामु घणा एक्साइटेड हुजनि था, पुरजोश हुजनि था। मिस्टर अहमद्स अरेंज विज़िट टू द फार्म विथ मिस्टर हसन। मिस्टर अहमद जेको इन्हनि जो टीचर हूंदो आहे उहो बंदोबस्तु करे थो हिकु फॉर्म घुमण जो, यानी हिकु ॿनी जो टुकड़ो जेको फॉर्म जेका ॿनी वारो घुमण जो जेको हिकिड़ो प्लान ठाहे थो विथ मिस्टर हसन, जेको मिस्टर हसन सां गॾु जो द मैनेजर ऑफ मॉडल एग्रीकल्चर फॉर्म। त जेका मिस्टर अहमद जेको हूंदो आहे उहो एग्रीकल्चर फॉर्म यानी जेको ज़रे ॿनी जो हिकिड़ो फॉर्म हूंदो आहे उन जो मैनेजर हूंदो आहे। उन सां इन्हनि जी जेको अहमद हूंदो आहे उहो उन जे ॿनीअ जो जेको टुकड़ो आहे उहो फॉर्म जेको आहे उन खे घुमण जो बंदोबस्तु करे थो। इट वॉज़ अ प्लेज़ेंट डे इन अप्रैल। चए थो इहो अप्रैल जो हिकु ख़ुशगवार ॾींहुं हूंदो आहे। मिस्टर अहमद एंड हिज क्लास रीच द मॉडल फॉर्म। मिस्टर अहमद ऐं इन जे क्लास वारा जेके मॉडल फॉर्म ते पहुचनि था। मिस्टर हसन रिसीव्ड दैम। मिस्टर हसन इन्हनि खे रिसीव करे थो, उते अची इन्हनि जी आज्ञा करे एट द गेट एंड शोड दैम अराउंड। ऐं इन्हनि खे चौधारी जेका उन एग्रीकल्चर फॉर्म जेको आहे उनजो चौगर्द ॾेखारे थो। द बॉइज़ हैड नो आइडिया। ॿारनि खे को ख़्याल ई न हो दैट एन एग्रीकल्चर फॉर्म कुड बी सो लार्ज एंड इंट्रस्टिंग। ॿारनि जे ज़हन में ॿारनि जो इहो गुमान ई कोन हो त एग्रीकल्चर फॉर्म जेको आहे एतिरो वॾो हूंदो ऐं एतिरो मज़े वारो हूंदो। इट वॉज़ द वीट हार्वेस्टिंग सीज़न। इहा कणक जे लाबारे जा ॾींहं हुआ, यानी कणक लुणण जा जेके ॾींहं हूंदा आहिनि। द पार्टी सॉ ए ह्यूज मशीन कॉल्ड द कंबाइन वर्किंग द वेस्ट वीट फील्ड। चए थो पार्टी यानी ॿारड़ा, इन या पूरी इन्हनि जी पार्टी हुई। सॉ ए ह्यूज मशीन कॉल्ड कंबाइन, जेके चढ़ियो वञे थो जेका गॾु करण वारी मशीन। वर्किंग इन द वेस्ट, चए थो जेको कमु करे रही हुई हिकु अज़ीम कणक जी ॿनी में। वीट फील्ड यानी कणक जी ॿनी, वेस्ट यानी अज़ीम। इट कट द क्रॉप, या क्रॉप खे वढे रही हुई। एंड टाइड इन टू द शेव, ऐं उन्हनि खे गॾनि में या भाकुरनि में ॿधे रही हुई। विथ वन स्वीप, हिकिड़े लामारे खां। विथ वन स्वीप यानी हिकिड़े लामारे खां। इट सीम्ड टू ईट अप ए लार्ज एरिया ऑफ गोल्डन क्रॉप। चए थो इहो लॻो पिए त जेको ही मशीन हुई इहा खाए रही आहे सुनहरी फसल जो हिकु वॾो एरिया। विच कैम आउट टाइड इन टू द फंडल, जेको कुझु इन जे भाकुरनि में इन जे अंदरि आयो पिए। एट अदर एंड, ॿिए पासे द वीट कणक देन वेंट इन टू द थ्रेशर। ॿिए पासे कणक जेका उहा थ्रेशर जे अंदरि वही पिए। विच सेपरेटेड द ग्रेन्स फ्रॉम द कैफ। चए थो जंहिं थ्रेशर में हिकिड़े पासे जेको बोह खां दाणनि खे अलॻि करे रही हुई, यानी हिकिड़े पासे बोह निकिरी रही हुई, ॿिए पासे कणक जा दाणा। फ्रॉम वन एंड ऑफ द मशीन, मशीन जे हिकिड़े छेड़े ते फील ए गोल्ड रेन ऑफ स्वीट स्मेलिंग वीट। ॿिए पासे हिकु सुनहरी खुशबूदार कणक किरी रही हुई। वाइल द कैफ फ्लू आउट एट द अदर्स, जॾहिं त बोह, दोस्तों कैफ चइबो आहे बोह खे, बोह ॿिए पासे उॾामी रही हुई या निकिरी रही हुई। त स्टूडेंट्स वॉच द वर्किंग ऑफ द मशीन विथ कीन इंट्रस्ट। ॿारनि ॾाढी दिलचस्पी सां इन मशीन खे ॾिठो। मिस्टर हसन सेड, मिस्टर हसन जेको उते जो ॿनी वारे एग्रीकल्चर जेको मैनेजर हो उन ॿारनि खे चयो। द होल प्रोसेस ऑफ प्लफिंग
चए थो जेको सॼो पलफ माना दोस्तो पलफ माना खेड़णु, ठीकु आहे, पलफ वॉब आहे पलफिंग, चए थो इहो सॼो खेड़ी जो जेको प्रोसेस आहे, खेड़ी जो सीडिंग यानी ॿिज पोखण जो, हार्वेस्टिंग यानी लाबारे जो, एंड थ्रेशिंग ऐं इन खे साफ़ करण जो, द कॉर्न इज़ डन विथ मशीन ऑन आवर फॉर्म, चए थो इहो सॼो मशीन जे ज़रिए असांजे ॿनियुनि में थिए थो। वन मैन वर्किंग विथ दिस मशीन कैन डू एज़ मच वर्क एज़ द 100 मैन वर्किंग विदाउट इट, चए थो हिकिड़ो माण्हू इन मशीन ते एतिरो कमु करे सघे थो 100 माण्हुनि जे बराबरि, जेके 100 माण्हू बि कमु करे नथा सघनि, यानी 100 माण्हुनि जे बराबरि हिकिड़ो माण्हू हिन मशीन ते कमु करे सघे थो। बिलाल वन ऑफ द स्टूडेंट्स, बिलाल जेको उते जेको शागिर्द हो, सर डू यू गेट बिगर क्रॉप्स इन दिस वे, साईं छा तव्हां वधीक उपत हासिल करे सघो था इन तरीक़े सां। मिस्टर हसन ओ मच बिगर, हा तमामु घणो, वाइल एन एवरेज फॉर्म प्रोड्यूस 15 to 20 क्वांटल्स ऑफ वीट्स, 200 क्वांटल हिकिड़ो वज़न हूंदो आहे ऑफ वीट फॉर एवरी हिकड़, चए थो जॾहिं त विच एन एवरेज, चए थो जॾहिं त 15 खां 20 मण पाण चऊं जेको कणक जे एकड़ जो एवरेज हूंदो आहे, वी प्रोड्यूस एज मच एज 16 to 70 क्वांटल्स, चए थो असां आम पैदावार जेका 15 खां 20 क्वांटल्स हिकिड़े एकड़ जी ॿनी जी हूंदी आहे, ऐं जॾहिं त मशीनगिरी जे ज़रिए असां 60 खां 70 क्वांटल्स जेका उन में हासिलु करे सघूं था। बिला दिस इज़ वंडरफुल, इहो त तमामु अजीब आहे, बट श्योरली मशीन डू नॉट मेक द ग्रेन, पर यकीन आहे त मशीनूं जेकी फ़सुल खे वधीक नथियूं ठाहिनि या उन खे वधीक नथियूं बणाइनि। मिस्टर हसन लाफिंग, मिस्टर हसन खिलंदे चयो, नो सर्टेनली नॉट, नो हक़ीक़त में न, वट इन फैक्ट, चए थो हक़ीक़त में हैपन इज़ दैट फर्स्ट द मशीन कॉल्ड ट्रैक्टर, चए थो पहिरीं जेका मशीन जेका ट्रैक्टर आहे, पलफ डीपर जेको ॿनी खे पलफ यानी खेड़े थी, डीपर उनो, देन दे प्रीपेयर द लैंड फॉर सोइंग मच फास्टर, उन खां पोइ जेका उहा ॿनी जेका आहे उहो प्रीपेयर यानी तयारु थींदी आहे, द लैंड फॉर सोइंग जेका फास्टर, यानी जेका उहा ॿनी जेका ॾाढी हेठि जेका उन ट्रैक्टर पलफ सां खेड़ी वञे थी, उन जेका खेड़ी वञे थी, उन खां पोइ जेका उहा फ़सुल खे पोखणु, फ़सुल खे तेज़ीअ सां उपत या उन खे वधाइण में उहा क़ाबिल हूंदी आहे। द सोइंग मशीन सोज़ द सीड्स, चए थो जेको पोखण वारियूं जेके मशीनूं हूंदियूं आहिनि उहे सो यानी पोखनि थियूं द सीड्स ॿिज खे वेरी फास्ट, तमामु तेज़, एंड नो सीड गोज़ वेस्ट, ऐं हिकु ॿिज जो दाणो बि वेस्ट नथो थिए। वी आल्सो सिलेक्ट द बेस्ट सीड, असां पिणु सुठे क़िस्म जो ॿिज चूंडियूं था। देन वी यूज़ केमिकल फर्टिलाइज़र, उन खां पोइ असां जेके बि केमिकल फर्टिलाइज़र यानी केमिकली जेके भाण आहिनि उहे इस्तेमालु कयूं था टू एनरिच द सोल, चए थो जेको ज़मीन खे ज़रखेज़ बणाए थो, एनरिच यानी ज़रखेज़ बनाइण या आबाद करणु। वी गेट ए लॉट ऑफ कैनाल वाटर, असां तमामु घणो वाहन जो पाणी इस्तेमालु कयूं था, बट वी आल्सो इरीगेट अवर फील्ड्स विथ अवर ऑन ट्यूबवेल, पर असां पिणु असांजी ॿनी ॿारो जेका पोखियूं था उहो पंहिंजे ट्यूबवेल सां, विच कैन सप्लाई वाटर्स ऑल द ईयर्स अराउंड, जेको सॼो साल जेका पाणी असांजे फ़सुलुनि खे ॾिए थो। फाइनली आख़िरकार वी स्प्रे इंसेक्टिसाइड्स, चए थो उन खां पोइ जेका असां जीतमार जेके दवाऊं आहिनि उहे इस्तेमालु कयूं था ऑन अवर क्रॉप्स, असांजे फ़सुलुनि ते, टू किल जर्म्स, जेको मारे थो जर्म्स यानी जीतनि खे, एंड हार्मफुल इंसेक्ट, ऐं जेके नुक़सानकार जेके जीवड़ा आहिनि या जीत आहिनि उन्हनि खे। सो आवर फार्म प्रोड्यूस 3 to 4 टाइम एज़ मच वीट पर हिकड़ एज़ ऑर्डिनरी फॉर्म डज़, चए थो जीअं अक्सर करे जेकी फॉर्म आहिनि जेके ॿनी जेका आहे उहा उपत ॾिए थी, उन खां असां 3 खां 4 भेरा वधीक जेका उपत हासिलु कयूं था। सरोश एंड अदर स्टूडेंट, उन्हनि मां जेका सरोश हो उहो ॿियो शागिर्द हू चए थो, डू यू ग्रो ओनली वीट, छा तव्हां सिर्फ़ु कणक पोखो था। मिस्टर हसन, नो वी ग्रो वीट, मेज़, कॉटन, शुगर कैन एंड जर्म्स, मोreover वी ग्रो वेजिटेबल्स एंड वी आल्सो हैव large orchards where we grow the mangoes and orange। मिस्टर हसन चए थो नो, असां जेका पोखूं था कणक, मकई, कॉटन, शुगर कैन जेको आहे यानी कमंद, एंड जर्म्स या चणा, ऐं मोreover चए थो घणो करे वी ग्रो वेजिटेबल्स, असां अक्सर करे भाॼियूं पोखंदा आहियूं, एंड वी आल्सो हैव ए लार्ज ऑर्चर्ड, ऐं असां वटि हिकु वॾा बाग़ीचा हूंदा आहिनि, वेयर वी ग्रो मैंगोज़ एंड ऑरेंज, जिते असां अंब ऐं नारियूं पोखूं था। द पार्टी
वॉज टेकन टू द वेजिटेबल्स, उन खां पोइ जेका स्कूल जा ॿार हुआ उन्हनि खे भाॼियुनि ॾांहुं जेका उन्हनि खे मोकिलियो वियो या उन्हनि खे उते वठी विया वेजिटेबल्स फार्म जेका भाॼियुनि जी बनी हुई उते। एंड विज़िटर्स वर सरप्राइज़, जेके बि घुमण ॿार आया हुआ उहे तमामु घणा सरप्राइज़ थिया टू सी ग्रोइंग देयर, हुते जेका सच वेजिटेबल्स, हुते सच जेके अहिड़े क़िस्म जूं जेके भाॼियुनि खे वधंदो ॾिसी एज़ वर आउट ऑफ द सीज़न, छाकाणि त हुते कुझु सीज़न खां आउट ऑफ द सीज़न, जीअं सीज़न खां अलावा जेकी भाॼियूं हुते पोखियूं वियूं हुयूं जिन जी सीज़न ई कोई न हुई पर उन्हनि खे अहिड़ो माहौल ॾिनो वियो हो। मिस्टर हसन एक्सप्लेन, मिस्टर हसन जेका वज़ाहित करे उन्हनि ॿुधायो दैट बाय यूज़िंग केमिकल फर्टिलाइज़र, त असां इहो केमिकली फर्टिलाइज़र इस्तेमालु कंदे विथ प्लेंटीफुल सप्लाई ऑफ वाटर, ऐं जजो, प्लेंटीफुल माना जजो, पाणी जी जेका सप्लाई सां एंड विथ द हेल्प ऑफ मशीनरी, ऐं मशीनरी जी मदद सां दे कुड ग्रो फाइनर, इहे पोखनि था चङियूं ऐं बेटर वेजिटेबल्स, ऐं जेके चङियूं ख़ासियूं जेके भाॼियूं पोखनि था इन ऑल सीज़न, सभिनी मुंदनि में इहे सभु भाॼियूं पोखनि था एंड लार्जर क्वांटिटी, ऐं वॾे अंग में। ही ऑफर्ड द बॉइज़ फ्रेश टोमेटोज़, हिन ॿारनि खे जेके ताज़ा टमाटा ॾिना एंड क्यूक्यूम्बर्स, ऐं ताज़ा खीरा ॾिना, क्यूक्यूम्बर माना खीरा। दे वर वाश्ड इन रनिंग वाटर्स, चए थो उन्हनि खे जेका इन्हनि जेका वहंदल पाणी में धोतो एंड द बॉइज़ एट देम विथ ग्रेट डिलाइट्स, ऐं ॿारनि उन खे ॾाढो ख़ुशीअ सां खाधो। इट वॉज़ आफ्टरनून बाय नाउ, चए थो हुते जेका शाम थी चुकी हुई, आफ्टरनून हो, मंझंदि जो टाइम हो। मिस्टर हसन गेव द बॉइज़ ए डिलीशियस लंच, मिस्टर हसन जेका ॿारनि खे जेका हिकु मज़ेदार लंच ॾिनो, ॿिनि पेरनि जी जेका मानी उन्हनि खे खाराई, प्रिपेयर्ड मेनली फ्रॉम द फॉर्म्स ऑन प्रोड्यूस, जेका अक्सर करे जेका हुते मनी ॿारे जी पंहिंजी प्रोड्यूस जेका प्रोडक्शन हुई उन मां ई उहा भाॼी तयारु कई वई हुई, उहो ई खाधो तयारु, टमाटा यानी उते जेका भाॼियूं पोखियल हुयूं उन्हनि मां ई उहो खाधो तयारु कयल हो। लेटर द स्टूडेंट्स विज़िटेड द मैंगोज़ ऑर्चर्ड्स, उन खां पोइ ॿारनि जेका अंबनि जो बाग़ घुमियो एंड वर डिलाइटेड, ऐं तमामु घणा ख़ुशि थिया टू सी ग्रीन फ्रूट्स, चए थो सावा जेके मेवा ॾिसी, हैंगिंग फ्रॉम द ब्रांच, जेके वणनि जी टारियुनि मां टंगियल ॾिसी, इन लार्ज नंबर, वॾी तइदाद में, द ट्रंक ऑफ द ट्रीज़, वणनि जा जेके थुड़ हुआ, हैड बीन वाइट वाश्ड विथ लाइम, जेके वणनि जा जेके थुड़ हुआ उहे चुन सां अछे कलर जो रंग कयो वियो हो, एंड द ग्राउंड बिल्यू वॉज़ नीट एंड क्लीन, चए थो उन्हनि जो जेको मैदान हो उहो तमामु पाक ऐं साफ़ु हो। दे डिड नॉट सी एनी वीड्स, इन्हनि हिकु बि जेका हुते वीड्स, दोस्तो वीड्स माना किन किचिरो न ॾिठो, आर विल्ड ग्रासिस या झंग जो गाहु अराउंड, किथे बि उन्हनि चौधारी इन्हनि खे नज़र न आयो। मिस्टर हसन टोल्ड देम, मिस्टर हसन उन्हनि खे ॿुधायो दैट इट वॉज़ नेसेसरी, इहो चए थो तमामु ज़रूरी आहे टू प्रोटेक्ट देम फ्रॉम पीस्ट, जेका इन्हनि खे पीस्ट माना आफ़त या वबा, एंड डिज़ीज़ ऐं मर्ज़नि खां, विच डेस्ट्रॉय द प्लांट्स, जेको प्लांट्स खे तबाह कनि थियूं, एज़ वेल एज़ फ्रूट्स या फ्रूट्स के, मेवनि खे। मिस्टर हसन आल्सो टोल्ड द विज़िटर्स, मिस्टर हसन जेको मैनेजर हो उन फार्म जो, उन पिणु ॿारनि खे ॿुधायो दैट द फॉर्म हैड बीन डूइंग सो वेल, त फॉर्म जेका आहे उहो तमामु सुठे नमूने सां यानी हिते कमु थी रहियो आहे, हिते ओवरऑल जेका हिते पोखाई थी रही आहे, इन में जेका उपत असांखे मिली रही आहे। दे हैड डिसाइडेड टू एड द डायरी टू इट, इन्हनि पिणु जेका फ़ैसिलो कयो त हिते जेका डेयरी, त दोस्तो डेयरी जेका यानी खीर ठाहिण जो जेको हिकिड़ो कारखानो चऊं, फैक्ट्री चऊं, या अहिड़ी जॻह जिते केमिकली खीर खे जेका सेव कयो वञे, खीर खे जेका महफ़ूज़ बणायो वञे, उन मां आइसक्रीम्स ठाहियूं वञनि, उन में चीज़ जेके पनीर ठाहियूं वञनि, त डायरी फॉर्म्स जंहिंखे चइबो आहे तव्हांखे ख़बर हूंदी। द फाइनेस्ट काओ एंड बुफेलो वुड बी कीप्ड, चए थो जेके हिते चङियूं ऐं सुठियूं जेके ढगियूं ऐं मेहूं पालियूं वञनि। ही सरप्राइज़ द विज़िटर बाय टेलिंग देम, चए थो ही सरप्राइज़ड, ही पिणु हैरान थियो द विज़िटर बाय विज़िटर्स जेका उन घुमण वारनि खां, बाय टेलिंग देम दैट द फॉर्म वुड यूज़ एन इलेक्ट्रिकल मिल्कर एंड एनिमल्स, त जीअं जेका हुते फॉर्म में हो जेका हिकु इलेक्ट्रिकल यानी मशीनरी, जेको ॾुआई जूं जेके मशीनूं हुयूं जेके मिल्क द एनिमल्स, जेको जानवरनि खे ॾोही रहियूं हुयूं। दोस्तो इहो तव्हां ॾिठियूं हूंदियूं मोबाइलनि में, ख़ासि करे चाइनाज़ जा जेके वीडियोज़ हूंदा आहिनि उन्हनि में तव्हां ॾिठो हूंदो त मशीनरी जी मदद सां ढगियुनि खे या मेन खे ॾुआई कई वञे थी।
मॉडर्न मशीनरी वुड मेक क्रीम, चए थो जदीद जेकी मशीनूं हुयूं उहे आइसक्रीम ठाहे रहियूं हुयूं, क्रीम्स, बटर, मखण एंड प्रिज़र्व द मिल्क, ऐं खीर खे जेका इहे प्रिज़र्व लफ़्ज़ जी माना आहे सांढे रहियूं हुयूं, महफ़ूज़ करे रहियो हो जेका उहे मशीनरियूं अहिड़ियूं हुयूं। ही प्रोमिस्ड टू इन वाइदो कयो ॿारनि खे दावत ॾियण जो मिस्टर अहमद एंड इज़ क्लास, मिस्टर अहमद इन जे क्लास खे वेन द डायरी स्टार्टेड, चए थो जॾहिं असां हिते खीर जो अहिड़े क़िस्म जो बंदोबस्तु कंदासीं तॾहिं बि तव्हांखे वेलकम कयो वेंदो। स्टार्टेड वर्किंग, मिस्टर अहमद थैंक्ड हिम, मिस्टर अहमद जेका उन खे शुक्रगुज़ार कयो एंड द बॉय वर रियली हैप्पी, ॿार तमामु घणा ख़ुशि हुआ विथ देयर विज़िट, पंहिंजे इन शेर खां एंड चीड लाउडली, ऐं वाह वाह करणु लॻा, ऐं जेका ही छा चवंदा आहिनि नारा हणणु लॻा ख़ुशि में, वे वाओ ईअं कंदा आहिनि अहिड़े वल सां लाउडली, विथ द लेफ्ट ऑफ द फॉर्म, जॾहिं इन्हनि फॉर्म खे लेफ्ट कयो, जॾहिं इन फॉर्म खे छॾियो। वाइल कमिंग बैक, चए थो वापसी अचण जे दौरान दे टॉक्ड अबाउट दे विज़िट्स टू द फॉर्म्स, इहे इन फॉर्म जे शेर जे बारे में पंहिंजो पाण में ॻाल्हाईंदा आया। बिलाल चयो वी नीड टू इस्टेब्लिश मैनी सच फॉर्म, असांखे ज़रूरत आहे क़ाइमु करण जी केतिरा ई अहिड़ा फॉर्म जी थ्रू आउट द कंट्री, असांजे पूरे मुल्क में। मिस्टर अहमद एग्रीड, मिस्टर अहमद पूर्ण सां राज़ी थियो विथ हिम एंड सेड, इन सां ई चयो आई थिंक यू आर राइट, मुंहिंजो ख़्यालु आहे तूं सही आहीं, इन दिस वे वी वुड बी एबल, इन तरीक़े सां टू मीट द नीड्स फॉर एवरी ग्रोइंग पॉपुलेशन ऑफ अवर कंट्री, अहिड़े तरीक़े सां असां जेका मुंहुं ॾेई सघूं था, असां जेका वधंदड़ जेका आबादी आहे इन जी ज़रूरतुनि खे मुंहुं ॾेई सघूं था, ज़रूरतुनि जो पूरा करे सघूं था। प्यारा दोस्तों, होपफुली तव्हांखे क्लास 10 जी इंग्लिश जो यूनिट नंबर 5 सम्झ में अची चुको हूंदो। हाणे जेका बि तव्हांखे इन लेसन जी एक्सरसाइज़ या को बि एक्सरसाइज़ तव्हांखे ॾुखी लॻे थी, उहो कमेंट्स में मूंखे लाज़मी ॿुधाइजो त मां तव्हांखे उन्हनि जो रिस्पॉन्स या कंहिं ॿिए वीडियो में लाज़मी ॾींदुसि। ऐं हाणे तव्हांखे वरी वंस अगेन वेलकम कयो वेंदो क्लास 10 जी इंग्लिश या क्लास 9 जी इंग्लिश जे कंहिं ॿिए लेसन में। तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान।